खबर असां सिरहाणी में शेयर कंदासीं। सिरहाणी वेझो कब्रिस्तान की ज़मीन ते माफ़ करण तां सरदारी ऐं मक्सी बिरादरी जी विंदुरनि में झड़े दौरान ॿिन्ही धुरनि जा 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। लग दरगाह करमशाह बुखारी वटि मुक़ाम जी ज़मीन तां माफ़ करण ते सरदारी ऐं मक्सी बिरादरी में झड़े दौरान ॿिन्ही धुरनि जा 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। झड़े दौरान कुहाड़ियूं ऐं लठूं लॻण सबब शाहनवाज़ कमदार जम्मू सरदारी हुसैन आफ्ताब मंठार ऐं नसीर मक्सी समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। पुलिस मूजिब ॿिन्ही धुरनि ख़िलाफ़ ड्यूटी अटकाव जो केस दाख़िल कयो वेंदो। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ से शेयर कई पिया। सिरहाणी वेझो कब्रिस्तान की ज़मीन ते माफ़ करण तां सरदारी ऐं मक्सी बिरादरी जी विंदुरनि में झड़े दौरान ॿिन्ही धुरनि जा 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। लग दरगाह करमशाह बुखारी वटि मुक़ाम जी ज़मीन तां माफ़ करण ते सरदारी ऐं मक्सी बिरादरी में झड़े दौरान ॿिन्ही धुरनि जा 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। झड़े दौरान कुहाड़ियूं ऐं लठूं लॻण सबब शाहनवाज़ कमदार जम्मू सरदारी हुसैन आफ्ताब मंठार ऐं नसीर मक्सी समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस मूजिब ॿिन्ही धुरनि ख़िलाफ़ ड्यूटी अटकाव जो केस दाख़िल कयो वेंदो। खबर असां सिरहाणी में शेयर कई पिया। सिरहाणी वेझो कब्रिस्तान की ज़मीन ते माफ़ करण तां सरदारी ऐं मक्सी बिरादरी जी विंदुरनि में झड़े दौरान ॿिन्ही धुरनि जा 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। लग दरगाह करमशाह बुखारी वटि मुक़ाम जी ज़मीन तां माफ़ करण ते सरदारी ऐं मक्सी बिरादरी में झड़े दौरान ॿिन्ही धुरनि जा 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। झड़े दौरान कुहाड़ियूं ऐं लठूं लॻण सबब शाहनवाज़ कमदार जम्मू सरदारी हुसैन आफ्ताब मंठार ऐं नसीर मक्सी समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस मूजिब ॿिन्ही धुरनि ख़िलाफ़ ड्यूटी अटकाव जो केस दाख़िल कयो वेंदो। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां शेयर कई पिया। सिरहाणी वेझो कब्रिस्तान की ज़मीन ते माफ़ करण तां सरदारी ऐं मक्सी बिरादरी जी विंदुरनि में झड़े दौरान ॿिन्ही धुरनि जा 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। लग दरगाह करमशाह बुखारी वटि मुक़ाम जी ज़मीन तां माफ़ करण तां सरदारी ऐं मक्सी बिरादरी में झड़े दौरान ॿिन्ही धुरनि जा 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। झड़े दौरान कुहाड़ियूं ऐं लठूं लॻण सबब शाहनवाज़ कमदार जम्मू सरदारी हुसैन आफ्ताब मंठार ऐं नसीर मक्सी समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस मूजिब ॿिन्ही धुरनि ख़िलाफ़ ड्यूटी अटकाव जो केस दाख़िल कयो वेंदो।